वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 5 IPP सां बिजली पैदा करण वारा मुआहिदा ख़त्म करण जो ऐलान कंदे चयो आहे त पहिरें मरहले में 5 IPP सां मुआहिदा ख़त्म कया विया आहिनि। ॿियनि IPP सां मुआहिदनि ते मरहलेवार नज़रसानी कई वेंदी। मुआहिदा ख़त्म थियण सां बिजली साफ़ियुनि खे 60 अरब ऐं क़ौमी नाणे खे 411 अरब रुपयनि जो फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिं में सऊदी अरब समेत ॿियनि मुल्कनि सां वापारी मुआहिदनि जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त 5 IPP सां मुआहिदो ख़त्म करण वञी रहिया आहियूं। ॿियनि IPP सां मरहलेवार मुआहिदनि ते नज़रसानी करे बिजली टैरिफ में घटिताई आणींदासीं। वज़ीर आज़म चयो त 5 IPP सां मुआहिदा ख़त्म थियण सां बिजली साफ़ियुनि खे 60 अरब रुपया सालियानो ऐं क़ौमी नाणे खे 411 अरब रुपयनि जो फ़ाइदो थींदो। अवाम महांगाई समेत ॿियनि केतिरनि ई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो आहे। इन वधीक चयो त पाकिस्तान जी मईशत मुस्तहकम थी रही आहे। पढ़ी नाणे जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। इहो पाकिस्तान जे मईशत ऐं एतमाद जो मिसाल आहे। महांगाई खे ख़त्म करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। शहबाज शरीफ़ जो चवणु हो त तरक़ी जे रस्ते में माज़ी जीअं वॾा चैलेंजिस आहिनि, इन्हनि खे ख़त्म करण लाइ हिकु टीम थी करे कमु करणो पवंदो।